नाज़रीन, सिंध जे ॾाहे ऐं नाले वारे शाइर साईं अब्दुल हकीम अरशद सां 2015 में दरगाह पीर ज़ाकरी सकरण जे अंगण ते सिंध जे नाले वारे दानिश्वर सैयद मोहम्मद मुनीशा ज़ाकरी पारां तारीख़ी ऐं नविसंदड़ कचेरी ऐं कचेरीअ में सैयद मोहम्मद मुनीशा ज़ाकरी, अदीब मरहूम मीर मोहम्मद पीरज़ादो, अदीब माशूक धारेजो, माणक अमला, अली नवाज़ डायरी, असगर तना, अदीब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, बरकत शेख, सीनियर सहाफ़ी अजीज जमाली, मीडिया सेंटर सदर कुर्बान उमरानी ऐं ॿिया दोस्त पिणु मौजूदु हुआ। साईं अब्दुल हकीम अरशद जी तारीख़ी कचेरी ॿुधण बैदि कचेरीअ में शामिल शाइर, अदीबनि ऐं सहाफ़िन पंहिंजा वीचार वंडिया। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन कचेरी में SMC न्यूज़ ते हिसो ॾहों ऐं आख़िरी रिपोर्ट कुर्बान उमरानी। मिसाली किरदारु करे उन मां माण्हू सबक़ु वठी सघे उहो हिकिड़ो बहितरीनु उस्तादु आहे। इन हवाले सां साईं जा जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि त उन में एतिरी त सघ आहे जो आउं चवां थो त उहे उनजा साईं जिदोजहद जा, साईं अमल जा, साईं फ़िक्री जेके सफ़र आहे उनजा पंध उन जा असरात मुरतब थिया आहिनि। रुॻो साईं जी पंहिंजी टही थी न, साईं मीर मोहम्मद पीरज़ादो उनजी साईं जी पंहिंजी टही जो आहे, साईं राशिद मोराई साईं जी पंहिंजी टही आहे, त रुॻो उन्हनि ते असरात न पिया। छाकाणि राशिद मोराई चवंदो त जॾहिं आउं साईं अब्दुल हकीम अरशद सां ऐं साईं मीर मोहम्मद पीरज़ादो सां वेही कचेरी ते पिया, उहा मुंहिंजी कचेरी न हूंदी पर न ते मुंहिंजी इबादत आहे। हीअ उहे माण्हू आहिनि जिन उहे असर छॾिया आहिनि पंहिंजी टहीअ ते, उनखां पोइ जे नसुल ते, बल्कि साईं अब्दुल हकीम अरशद जेको तक़रीबन 3 नसुलनि ते, 3 पीढ़ियुनि ते पंहिंजा सियासी, फ़िक्री ऐं नज़रियाती अदबी असर छॾिया आहिनि पंहिंजी ज़िंदगी जे हवाले सां। अॼु जेका हिते कचेरी थी आहे इहा बि हिकिड़ी साईं मोहम्मद मुनीशा खे या जसो चवां थो फ़ोरम खे, त हिकिड़ी अहिड़ी हिकिड़ी कोशिशि आहे। छाकाणि इंसान त फ़ानी आहे, इंसान खे फ़ना थियणो आहे, हुनखे रहणो आहे जो, पर हीअ जेका कचेरी आहे इहा इन में इहो आहे त साईं जी ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ पासा खुलिया आहिनि। हुनजी ज़िंदगीअ में कुझु शयूं इन जॻह जे लाइ नओन आहे। साईं अब्दुल हकीम अरशद, फैज़ुल्लाह ऐं ॿी असांजी सॼी इहा संगत, साईं मुनीर शाह, साईं हनीफ़ शाह, हिननि जाइनि ते अहिड़ी जाइ कान हुई उन्हनि में असीं सिगरनि ते हथ कोसा करे सियारे में ऐं 12 हिकु 2 बजे ताईं कचहरियूं कंदा हुआसीं। साईं मुनीर जन जो असांजो ॿियनि जो जेको बि डेवलपमेंट थी आहे, जेका बि असां पंहिंजो शऊरी हुसूल आहे उन में वॾे में वॾो जेको हिसो आहे सो साईं अब्दुल हकीम अरशद जो आहे। ज़रूरी कोन हूंदो आहे त माण्हू हा वॾी हैसियत वारो हुजे ऐं उहो वॾो क़ाबिल बि हुजे। क़ाबिलियत माण्हूअ में अचे वेंदी आहे, उनजी हैसियत खे, इक़्तिसादी हैसियत खे कान ॾिसंदी आहे। पोइ साईं खे इहो फ़ाइदो हो त इक़्तिसादी हैसियत न ई वॾी त ॿाहिरां जा पंध करे बि इहा जेका शऊर जी आहे सखा इहा साईं कंदो आयो, हिते कंदो आयो। अॼु साईं ने उमिरि खे पहुतो आहे त असां साईंअ खे तकलीफ़ जे करे हूंदा न ॾियूं, पर हाणे जॾहिं हिते उहो अचे थो त उहे पुराणियूं यादूं सॼियूं असांजे ॾाढो अचनि थियूं ऐं असांखे गोया उहो मज़ो बि साॻियो थो पियो अचे ॼण त असां उन्हनि ॾींहंनि में वेठा आहियूं। उनजे करे साईं जो जेको अॼु जो हीअ असां वटि हिते मौजूदगी आहे, उन मौजूदगीअ साईं खे ऐं असांखे हिकिड़ो ॾाढो अरसो बि यादि ॾियारियो। उन अरसे में जेको बि सियासी समाजी उथलूं पुथलूं जेके थियूं अदब में, उन सभिनी जा असीं साईं अरशद समेत ऐनी शाहिद आहियूं, जंहिंमें हू असांजो वॾी उमिरि वारो आहे ऐं असीं हुनजी लख इज़त कयूं था। जेका हू हाणे इहा हुनखे शाबस आहे त हुन एतिरो घणो लिखियो आहे जो कई नसर जा किताब ऐं शाइरीअ जा किताब हुनजा अची चुका आहिनि, अञा ईंदा, पर जेकॾहिं हू हिकिड़ो हर्फ़ बि न लिखे हा त बि इहे जेके कचहरियुनि जे रस्ते हुन फहिलाउ कयो आहे, इहो ई हुनजो इहातो करे हा शऊर जो ऐं हुनजे सॼे महिनत जो उनजो इहातो करे हा। पर उन सां गॾोगॾु किताब बि आहे। अॼु जॾहिं हू असां वटि अचे थो त असांखे ईअं थो लॻे त असीं जेके नौजवान पाण खे हुनखां सम्झूं था ऐं जेके पढ़ूं था लॻाए पिया आहियूं पढ़ण सां, पढ़ी नथो सघे अखियुनि जे करे, पर अॼु बि जॾहिं का ॻाल्हि निकिरे थी त असांखे रहनुमाई थो करे, इहा उनजी बसीरत आहे। उहो अॼु जे हालतुनि ते बि पंहिंजो पूरो जाइज़ो ऐं पूरी जेका दस्तरस रखे थो जो असांखे हुन खां
वाट मिले थी, नई ॻाल्हि लॻे थी, वणे थी, न त केरु कंहिंजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ सीर जी हिन दौर में अचे, इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। कुर्ब वारनि वटि शादियुनि जे सॾनि में लमन में बि माण्हू नथो पुॼो सघे, उन हंध ते माण्हू अचे थो, विहे थो, ॿुधे थो, ख़ुशि थो थिए। असांखे त ईअं थो लॻे त असां पंहिंजे वरी उन फॉर्म में मोटी था अचूं, जंहिंमें मच कचहरनि ते वेही ऐं असीं साईंअ खे ॿुधूं ऐं साईंअ जी शाइरीअ मां असीं मज़ो वरितो, सिखियासीं। ऐं साईंअ जे हिन ॻाल्हियुनि मां असांखे ॾाढो कुझु एतिरो फ़ाइदो थियो जो जेकॾहिं असां को पंहिंजे लेखे में मुतालियो कयो आहे त उन में बि साईंअ जो वॾे में वॾो हथु आहे। तव्हां अॼु बि ॾिठो आहे त साईं हर थोरे थोरे वक़्त खां पोइ मुतालीअ जो केतिरो भई चयो। इहो मुतालियो आहे जेको इंसान खे ताज़ो तमाणो रखे थो, वण खे पोखिजे थो, पर जेकॾहिं पाणी न ॾिबो त सुकी वेंदो। माण्हूअ जे फ़नकार कहिड़े बि क़िस्म जो हुजे, पर जेकॾहिं उन पंहिंजे फ़न में मुतालियो न आहे त उहो सुकी सड़ी वेंदो या जामिद थी हिकिड़े हंधि बीही रहंदो। उनजे करे साईंअ सां मुलाक़ात हिकिड़े कुराड़े माण्हूअ सां मुलाक़ात न आहे, पर हिकिड़े दौर सां मुलाक़ात आहे ऐं हिकिड़े अहम शऊर जे लहर सां मुलाक़ात आहे। ॾाढो असांखे मज़ो अची वियो आहे। महिरबानी साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जी, जंहिं असां सां हिन सॼी रिहा जे बारे में तफ़सीली कचहरी कई। साईं जी महिरबानी। त मोखीअ जे महक ते रातियूं चंड सां रुलियासीं थे, रोल ॾाढा असीं अॻे हुआसीं ऐं देस दिलबर सां दिलि लॻी आहे, सूंहं जाते ॾिठी उते हुआसीं। जून जे ॾींहुं उस निटहण में तोके ई छांव तो तॾे हुआसीं ऐं पाण माशूक चाह कंहिंजे में, मूंखां छो था पुछो किथे जोड़ी त थिए। हिकिड़ी वाही आहे त विखरियल वारनि जी माना छा आहे प्री, विखरियल वारनि जी माना छा आहे प्री, ईदी सेंटर में पलिया अहिड़नि ॿारनि जी माना छा आहे प्री, चोपन जोड़ा शाम समुंड किनारनि जी, जोड़ा शाम समुंड किनारनि जी माना छा आहे प्री, दुनिया चाहे थी अमन तो हथियारनि जी माना छा आहे, विखरियल वारनि जी माना छा आहे। साईं शेर नज़म मोटी मुंद सजण साॻी आई आ थी डंड में सुराई, मोटी मुंद सजण साॻी आई आ थी डंड में सुराई आ, फुटी पन पबण गुरबण कूणी कंवल, फुटी पन पबण गुरबण कूणी कंवल, भौरन भूभू लाई आ थी डंड में सुराई आ, पका बिह लोड़ कुम खिरोली, पका बिह लोड़ कुम खिरोली, हर कंहिं वात हीअ वाई आ थी डंड में सुराई आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ। आयो ॾीर कलर खारांडो ॾांडो, ॾीर कल खारांडो ॾांडो, सियोरी वाह जी साई आ थी डंड में सुराई आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ। आयो ॾूरां ॾोरियो काहिरो कानीरो, आयो ॾूरां ॾोरियो काहिरो कानीरो, चीहुन चूचूं लाई आ थी डंड में सुराई आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ। हुड़ो बतेलो आगेली सूंढर, हुड़ो बतेलो आगेली सूंढर, ढूंढी ॿेड़ी बि ठहराई आ थी डंड में सुराई आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ। मरे मच्छी मोराखो ॼरको थेली, मरे मच्छी मोराखो ॼरको थेली, कुरलो पलो सुणी ॾाही आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ थी डंड में सुराई आ। चंड ॾे ॾिस चमके छोलनि में, चंड ॾे ॾिस चमके छोलनि में, लॻी वाह उतर गज वधाई आ थी डंड में सुराई आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ। कलंदर वश्क बसम थी वियो सारो, कलंदर वश्क बसम थी वियो सारो, तो छो एॾी देरि लॻाई आ थी डंड में सुराई आ, मोटी मुंद सजण साॻी आई आ। पखियुनि जो भाई मच्छिन वारो अलाए पखियुनि वारो आहे नी अञा खीसे में पियो आहे न हिकिड़ो
ही तो बस घणो था यार पता घणा दस ये थोड़ो शक के जाने के हां ये थोड़ो असा थोड़ो गैर शहर बात कजो थोड़ी बस ट्रेन तरह हां ये ड्रिगिया हुआ ड्रिगेश जिया छोलन में छुलंदीड़ी कदे मूसा मिलंदीड़ी वाह वाह ड्रिगिया हुआ ड्रिगोश जिया छोलन में छुलंदीड़ी कदे मूसा मिलंदी पियोड़ीअ जहिड़ी पितकिड़ी पाबोड़े ते पलंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदीड़ी आड़ी थी अचु तूं मूं ॾे ॾोरियो छिलाए ॾोर पियो थो ॾे आड़ी थी अचु तूं मूं ॾे ॾोरियो छिलाए ॾोर पियो थो ॾे गाजरे रचिया गजिया रंग रचायूं खेणाटी थी खिलंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदीड़ी पबुण ते पई पेर घसाए गुल गुरबण जा पटे मुॾे उछलाए बियो सम्झी भंज न मूंखे वियारे जे हथ वरंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदीड़ी सुणी आहीं सुणीअ जहिड़ी मोहबत अथई मोराखीअ जहिड़ी प्यारी आहीं पोपरीअ वांगुरु वहकुरनि में गॾु हलंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदीड़ी सिरियो सिंगारी सनड़ी ॾिस तूं मलाह चए मन मनड़ी ॾिस तूं सिरियो सिंगारी सनड़ी ॾिस तूं मलाह चए मन मनड़ी ॾिस तूं कुरड़ी कलंदर बश्क केॾी वणे थी गोयो गोज घुमंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदी जी जी प्यार तुझे प्यार तुझे प्यार तुझे आ दिलड़ी वंगी तुझा जलवा रंग बरंगी तुझा जलवा रंग बरंगी प्यार तुझे आ प्यार तुझे आ प्यार तुझे आ दिलड़ी वंगी तुझा जलवा रंग बरंगी तुझा जलवा रंग बरंगी तुझे हुस्न जी छा तारीफ़ कयां तुझे हुस्न जी कहिड़ी तारीफ़ कयां घर बार फिदा तो तां फिदा यार कयां हर मस्त अहिड़ो मस्त कयो तुंहिंजे नाज़ो अदा पंहिंजी दिलड़ी कयम तो तां यार फिदा तूं मौला वॾो तूं मौला वॾो तूं मौला वॾो आहीं तूं मौला वॾो तूं मौला वॾो तूं मौला वॾो आहीं नंगी तुंहिंजा जलवा रंग बरंगे तुंहिंजा जलवा रंग बरंगे हर हंधि तुंहिंजे वॾी महिरबानी यादि न आहे वॾी महिरबानी कुर्बान शाइरनि खे चओ जेके शाइरनि असांखे ख़बर का चओ ठाहे ॿुधायूं अली नवाज़ डायरी पर शेर ॿुधाए अली नवाज़ इता ही एड़ा विचा ही छो न न इहा सही ॻाल्हि सही है न ही त कॾ वो भी शायद के सार कोठे पास साई ही ताब छो ये बार का है थोड़ा ही आयो ताब गुजरो दाल बुधाई सारी सदारती तकरीर का जाओ सदारती साई का पूछा था साई भी को तो बुधाए वो मोजरो ता बरकत आवे ना मान का हां ही आओ साई के जा तो शेर मां तहां के मीर हसन आरे सर जो शेर तो बुधाया पांजा याद कोन काचो बुधायो जेको बुधायो हां ताजी मर्जी भले खालक से जुड़े जो तेरे फुटंदे चंद्र जी ईअं चांदनी गुम थी वई पिरे फुटंदे चंड जी ईअं चांदनी गुम थी वई ॼण त शाइर जे ज़हन मां शाइरी गुम थी वई प्यार जे दरिया में तोसां विझी भाकुर लथी सुहिणीअ ऐं घड़े जी ॻाल्हि आहे प्यार जे दरिया में तोसां विझी भाकुर लथी ए घड़ा तोखां घड़ीअ में कीअं सखी गुम थी वई
इश्क जे वहिंवार में कंहिं छा ॾिनो ऐं छा वरितो ज़िंदगीअ में ई लॻे थो ज़िंदगी गुम थी वई महिरबानी लॻे थो ज़िंदगी गुम हा साईं बिस्मिल्लाह साईं गज़ल आहे हिकिड़ो। गज़ल हुन जॾहिं खां मुंहुं मुड़ियूं सांढे रखियूं, हुन जॾहिं खां मुंहुं मुड़ियूं सांढे रखियूं, पाण संदसि सूखड़ियूं सांढे रखियूं। हुन जॾहिं खां मुंहुं मुड़ियूं सांढे रखियूं, पाण संदसि सूखड़ियूं सांढे रखियूं, हथ ॾोराठियुनि रखी छिरकी उथी, हथ ॾोराठियुनि रखी छिरकी उथी, यादगिरियुनि चूंडड़ियूं सांढे रखियूं। मौसमी गुलड़नि वफ़ा तोड़े न कई, मौसमी गुलड़नि वफ़ा तोड़े न कई, पोइ बि मालण कूंडड़ियूं सांढे रखियूं। हा विछोड़े वरिय गुज़रिया ॿार खे, हा विछोड़े वरिय गुज़रिया ॿार खे, माउ हीअं हुंगड़ियूं सांढे रखियूं। साज़िशनि दरिया सां धोखा कया, साज़िशनि दरिया सां धोखा कया, पर मुहाणनि ढूंढड़ियूं सांढे रखियूं। ॿेलड़ा सिर ते रखी लुॾंदियूं वयूं, ॿेलड़ा सिर ते रखी लुॾंदियूं वयूं, ॼण कतारुनि कुंजड़ियूं सांढे रखियूं। लाड़ ॼण पाछाड़ ते हू कामड़ियूं, लाड़ ॼण पाछाड़ ते हू कामड़ियूं, चूंडे सभु मलूकड़ियूं सांढे रखियूं। घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, हुन टिड़ियल सूंगड़ियूं सांढे रखियूं। घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, वणनि जा ॾेना टुटड़नि, सूंगड़ियूं सांढे आला ॾेना रखी हिकिड़ियूं टिड़ियूं, घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, हुन टिड़ियल सूंगड़ियूं सांढे रखियूं। वाह साईं वाह इशारो वाले काॾे आहे ये पैसे में ॿुधाइजा बुखे बुखे त तूं थो लॻी साॾे रखी बेसबब विछड़ी त माणक वक़्त खां, बेसबब विछड़ी त माणक वक़्त खां, सोच सां गॾु मूंझड़ियूं सांढे रखियूं। हुन जॾहिं खां मुंहुं मुड़ियूं सांढे रखियूं, पाण संदसि सूखड़ियूं सांढे रखियूं। हाणे ॿी हिकिड़ी काफ़ी आहे, अरे हो कोन आहे हिकिड़ो चरिए खे केरु सम्झाए आहे न आहे यादि हूंदी। उठड़ा पलाणे होती हलिया विया, उठड़ा पलाणे होती हलिया विया, हुया जेके जीअ लाइ ज्योति हलिया विया। नसीबनि में आऊं थियसि न ॻोठाणी, नसीबनि में आऊं थियसि न ॻोठाणी, थियो सिर सां साणी दरियाहनि जो पाणी, भंभोर शहर में जवानी उझाणी, हुयसि आऊं शायदि खोटी हलिया विया। उठड़ा पलाणे होती हलिया विया, मूंखे निंड कहिड़ीअ निभागीअ निहोड़ियो, मूंखे निंड कहिड़ीअ निभागीअ निहोड़ियो, पुनल भाकुरनि में मूंखां जंहिं टोड़ियो, ॾिसां हा जॾहिं थिए ॾेरनि साथ जोड़ियो, रखां हा मां पेरनि पोती हलिया विया। उठड़ा पलाणे होती हलिया विया, वधी विख खईं मूं पहण पेचरनि ते, वधी विख खईं मूं पहण पेचरनि ते, परे खां तकियमि थे गोरनि घरनि खे, हुया नेण माणक जहिड़ा नरनि ते, चढ़ियसि तोड़े जबलनि चोटी हलिया विया। उठड़ा पलाणे होती हलिया विया, हुया जेके जीअ लाइ ज्योति हलिया विया। साईं सिद्दीक़ साईं तव्हां शाइर आहियो, साईं तव्हां शाइर आहियो। अला परा दी असां देड़ी कागा असां तकड़ी बंदा असां ताज की तरकीड़ी कर तकड़ी साईं बरकत शेख साईं ॿुधाईंदो। अर्ज़ु आहे त मोहबत जग में मुई न आहे,